साईं असां हिकिड़े होटल ते मानी खाधी गोश्त सां। बाद में ख़बर ॿुधीसीं त होटल वारो गॾह जो गोश्त हलाईंदो हो। हाणे शरीयत मुताबिक़ असां लाइ छा हुकुम आहे? कुछ अरसो अॻु में लाहौर जे अंदरि अहिड़ा वाक़ियात पेश आया हुया त उते होटल वारा गॾह जो गोश्त हलाईंदा हुया। ऐं हाणे कुझु ॾींहं अॻु में इस्लामाबाद जे अंदरि इहो वाक़ियो पेश आयो आहे। होटल ते छापो लॻो आहे जंहिंमें 25 मण गॾह जो गोश्त बरामद थियो आहे ऐं हिकिड़ो मुकम्मल धणो गॾहनि जो ॿधल बि हुयो। ऐं इहो वाक़ियो पाकिस्तान जे वॾे शहर इस्लामाबाद में पेश आयो आहे। त ॿियनि शहरनि जो छा हाल हूंदो? त इन में पहिरियों त जंहिं शख़्स खाधो आहे उहो डॉक्टर खां चेकअप कराए त इन गोश्त खाइण सां जिस्म जे अंदरि गॾह जे गोश्त जो को रिएक्शन त पैदा न थींदो। बाक़ी शरीयत जे मुताबिक़ इहो होटल वारे जो हिकिड़ो धोखो आहे त उन हराम करायो आहे। इन में गुनाहगार होटल वारो आहे, खाइण वारो गुनाहगार न आहे, छो त उन गॾह जो गोश्त सम्झी न खाधो आहे। उन त एतमाद कयो आहे त हलाल जानवर जो गोश्त हूंदो। बाक़ी इहो आहे त जहिड़ा वाक़ियात पेश अचनि था, हर माण्हू जॾहिं बि कंहिं होटल ते मानी खाए त तहक़ीक़ लाज़मी करे। अल्लाह साईं अक़ल ॾिनी आहे, सम्झ ॾिनी आहे, अखियूं ॾिनियूं आहिनि, ज़ुबान ॾिनी आहे। तव्हां तहक़ीक़ कयो। पहिरियों त इहा तहक़ीक़ कयो गोश्त छाजो आहे, हलाल आहे या हराम आहे। ॿी तहक़ीक़ इहा कयो त ज़बह करण वारो केरु आहे। जेको ज़बह करे थो उहो शरीयत मुताबिक़ ज़बह करे थो या ईअं बसि छुरी हलाए थो। इन ॿिन्हिनि शयुनि जी तहक़ीक़ कयो, पोइ जेको आहे तव्हां होटल ते मानी खाओ। छो त तव्हां पैसा भरियो था, पैसा भरे हराम खाइण खां बहितर आहे तव्हां तहक़ीक़ कयो ताकि इन हराम खाइण खां तव्हां बची वञो। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दाअवाना।